असां जो कुमारी दर्शिका आडवानी जेकी आहे, मां उनखे रिक्वेस्ट कंदुसि त उहे पंहिंजो अॼु जो जेको प्रोग्राम उन अॼु ठाहियो आहे त उन्हनि खे पेश कनि। ऐं बेटा पहिरियों सभिनि खां तुंहिंजो स्वागत आहे ऐं तुंहिंजो माइक म्यूट आहे उहो उनखे ऑन कयो। मां हिकु सवाल पुछां बेटा तोखां? जी कैन यू गिव तो तोखां हिकु सवाल पुछां? जी जी तोखे ईअं छा लॻियो त भई मां भई संगीत जे हिन क्षेत्र जे अंदरि अचां? त जीअं असांखे ख़बर आहे त यंगस्टर्स वधीक सिंधीअ में ॻाल्हाईंदा कोन्हनि, ॻाइण त हाँ ॾाढी परियां ॻाल्हि आहे। त हाँ मां हाँ नंढे हूंदे खां ई सिंधी गाना ॿुधंदी हुअसि ऐं इहो मां ठाने छॾियो त सिंधी कम्यूनिटी जेका आहे, सिंधी ॿोली जेका आहे, उनखे अगरि अॻिते वधाइणो आहे त उहे यंगस्टर्स ई वधाए था सघनि। त ॿोली जी जेका फ्यूचर आहे उहो मुंहिंजे हथ में आहे। त मां जेको बि करे सघंदी आहियां पंहिंजे पारां सिंधियत खे अॻिते वधाइण लाइ उहो मां कंदी आहियां, नंढी कोशिशि आहे रुगो। वाह वाह वाह, ये नंढी कोशिशि कान्हे पुट, इहा ॾाढी वॾी कोशिशि आहे। ऐं तुंहिंजे इहे ॻाल्हाइण खां पोइ ईअं असांखे लॻे थो त अञा 40-50 साल जेसिताईं तूं जीअरी आहे तेसिताईं त सिंधी असांजो केरु न केरु ॻाल्हाईंदो। ऐं मूंखे थोरो बेटा तुंहिंजी जानकारी ॿुधाए त तूं अॼु ताईं सिंधी हे जेके गीत ॻाईंदी आहीं त भारत छॾे करे ॿाहिरि कहिड़े कहिड़े देश मां थी आई आहीं? मां USA 3 दफ़ा वई आहियां ऐं हाँ हाँ, हांगकांग वई आहियां ऐं सिंगापुर वई आहियां। अरे वाह वाह, उते माना तोखे ख़ासि घुरायो हुयो या तूं पंहिंजे ईअं घुमण वई ऐं तूं उते पंहिंजो प्रोग्राम कयो? न न, घुरायो हुओ ॻाइण लाइ। वाह वाह वाह, माना तूं असांजी जेकी धीउ आहे तूं इंटरनेशनल सिंगर धीउ आहे। वाधायूं हुजनि बेटा, अञा अॻियां वधे। अॼु असांजे लाइ छा आंदो अथई? जीअं असां हर प्रोग्राम जी शुरूआत झूलण साईं खे यादि कंदे कंदा आहियूं हाँ ऐं हाँ जोश में कंदा आहियूं। त हाँ हाँ, अहिड़ो गीत मां तयारु कयो आहे जेको सभिनि खे वणंदो आहे, हर दफ़े फरमाइश कंदा आहिनि। ठीकु आहे बेटा, कयो। तव्हांजी बि जेकी सभिनि जी वधीक में वधीक फरमाइश गाने जी, असां बि उहो गानो ॿुधणु था चाहियूं ऐं तुंहिंजे सुर खे हिमताइणु था चाहियूं। ऐं भॻवानु करे तव्हांजी ईअं ई प्रगति थींदी रहे। तव्हां देश विदेश जे दुनिया में घुमी करे सिंधियत जी तव्हां ॻाल्हि अॻियां वधायो। ऐं मां तव्हांखे हिकु अर्ज़ु कंदुसि त तव्हां जिते बि वञो पहिरियों सिंधियत लाइ ईअं चओ भई जेके बि पंहिंजा पेरेंट्स आहिनि, माना माउ पीउ आहिनि, पहिरियों उहे पंहिंजे ॿारनि सां सिंधी में ॻाल्हाइनि। त हिकु उहो बुनियादी शइ आहे, जे माउ पीउ पंहिंजे ॿारनि सां सिंधीअ में न ॻाल्हाईंदा त सिंधी स्टार्ट कीअं थींदी? त इहो मुंहिंजो तोसां माना हिकु विनंती बि आहे त तूं जिते बि वञे, कहिड़ो बि प्रोग्राम खणे, त इहो हिकु वाक्य ज़रूरु चवंदी कर। ऐं अॼु जो बिल्कुलु। कार्यक्रम स्टार्ट कयूं। जंहिंजो झूलण आ दिलदार, जंहिंजो झूलण आ दिलदार, उहो हथ मथे करे, उहो हथ मथे करे, उहो हथ मथे करे, उहो हथ मथे करे, झूलेलाल जो प्यार जंहिंखे मिलियो आ उहो हथ मथे करे, उहो हथ मथे करे। सिक श्रद्धा जंहिं सची रखी आ, सिक श्रद्धा जंहिं सची रखी आ, झूलेलाल तुंहिंजी लाज रखी आ, झूलेलाल तुंहिंजी लाज रखी आ। जंहिंजो बेड़ो कयाई पार, जंहिंजो बेड़ो कयाई पार, उहो हथ मथे करे, उहो हथ मथे करे, उहो हथ मथे करे, उहो हथ मथे करे, झूलेलाल जो प्यार जंहिंखे मिलियो आ उहो हथ मथे करे, उहो हथ मथे करे। झूलेलाल जो नारो लॻायो, झूलेलाल
जो नारो लगायो, झूलेलाल आ सभिनि खे तारियो, झूलेलाल आ सभिनि खे तारियो, जंहिंजो झूलण आ दिलदार, जंहिंजो झूलण आ दिलदार, उहो हथ मथे करे, उहो हथ मथे करे, उहो हथ मथे करे, उहो हथ मथे करे, जंहिंखे झूलण सां आहे प्यार, जंहिंजो बेड़ो कयाई पार, उहो हथ मथे करे, 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 उहो हथ मथे करे। वाह बेटा वाह, एकदम मस्त, एकदम झूलेलाल जी याद अची वई।